इलेक्शन कमीशन तरफां नंढी चूंडनि दौरान कानून लागू कंदड़ इदारनि लाइ ज़ाब्ता जारी करे छॾिया आहिनि। एहलकार पंहिंजे मुक़ररु कयल किरदार मुताबिक़ फ़र्ज़ सरअंजाम ॾींदा। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त वोटरनि खे पोलिंग स्टेशन ताईं महफ़ूज़ रसाई फ़राहम कंदा। हर ऑफिसर ऐं GCO ॾिनल अख़्तियार खे इस्तेमालु कंदा। चूंड अमल दौरान मुकमल गैर जानिबदार बरक़रार रखी वेंदी। कंहिं उम्मीदवार पोलिंग एजेंट या मीडिया से बहस कयो। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे प्रिसाइडिंग ऑफिसर या पोलिंग स्टाफ के कम में मुदाख़लत न कई वञे। को भी माण्हू ॻणप के अमल में मुदाख़लत न करे। ख़बर शामिल क्यों पिया। इलेक्शन कमीशन तरफां नंढे चूंडनि दौरान कानून लागू कंदड़ इदारनि लाइ ज़ाब्ता जारी करे छॾिया आहिनि। एहलकार पंहिंजे मुक़ररु कयल किरदार मुताबिक़ फ़र्ज़ सरअंजाम ॾींदा। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त वोटरनि खे पोलिंग स्टेशन ताईं महफ़ूज़ रसाई फ़राहम कई वञे।